सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांजो जनम त माउ पीउ खां थींदो आहे, जिते असांखे समझ ॼाण संसार में हलण जो पतो पवंदो आहे। असां संसार में आयासीं, पर संसार में अचण खां बाद वरी उन ऊंचाई ॾियण जो जनम असांजो गुरू सां शुरू थींदो आहे, जेको असांखे खणी करे उते पहुचे। इन करे चयो वेंदो आहे त माउ पीउ हो आसमान खां धरती ते आणिंदा आहिनि। भई जनम हिते थियो, वो धरती ते आणिंदा आहिनि, पर जॾहिं गुरू सां वास्तो पवंदो आहे, वो वरी धरती को खणी करे आसमान ते पहुचाए छॾींदो आहे, जिते पहुचण खां बाद तंहिंजे करे उहो असांखे सेखारींदो आहे असांखे कीअं हलणु खपे, छा करणु खपे, जीवन जो मक़सदु छा आहे, ज़िंदगी में कीअं हुजूं, ज़िंदगी खां अॻिते असांखे छा करिणो आहे, असांखे कीअं रहणो आहे, किथे पहुचणो आहे। पोइ हर हालत, हर स्थिति, हर परिस्थिति खे उहो गॾु खणी करे हलणो आहे। ऐं उनखे पतो हूंदो आहे त हिनखे कहिड़े नमूने कीअं वठी करे हलणो आहे। छाकाणि उहो वॾो समझदार हूंदो आहे त कहिड़े मक़सद सां उनखे कहिड़े नमूने पहुचाइणो आहे। छाकाणि त जॾहिं गुरू जी शरण में वेंदा, असां ॾिसण में हिकु हूंदा आहियूं, जेको असां वियासीं, पर असां कॾहिं हिकु थी करे विया कोन। असां जॾहिं गुरू ॾे वेंदा आहियूं, असां टे ॼणा वेंदा आहियूं, हिकु ॼणो न वेंदा आहियूं, असां टे हूंदा ऐं उनखे पतो आहे इहे टे कहिड़ा आहिनि, इहो टिनी ते नज़र रखंदो आहे। असांखे लॻंदो आहे त हिकु वियासीं, अकेला वियासीं, पर उनखे पतो आहे इहो टे आया आहिनि, हिकु न आयो आहे। उहो टिनी सां कवर कंदो आहे। असां टिनि रूपनि में वेंदा आहियूं। हिकु जहिड़ा ॾेखांबाऊं, भई जहिड़ा आहियूं ओड़ा वेंदा। ॿियो जहिड़ो वरी पाण खे ॾेखारे करे वेंदा। हिकु जहिड़ा आहियूं, ॿियो वरी जहिड़ो पाण खे पेश कंदा। टियों वरी जेके हक़ीक़त में अंदर में हूंदा। असांजा टे रूप हूंदा आहिनि। हिकु वेंदा जहिड़ो असां हूंदा आहियूं, चहिरो हूंदो आहे, शिकिल हूंदो आहे, ओड़ो वेंदा। वरी ॿियो हूंदो आहे जहिड़ो पाण खे पेश कंदा, जहिड़ो ॻाल्हाईंदासीं, जहिड़ो चवंदासीं, पंहिंजे समझ जी ॻाल्हि कंदासीं, पंहिंजो पाण खे भई असां कहिड़ा आहियूं, कीअं आहियूं, पंहिंजो पाण खे वरी पेश ॿिए नमूने करण जी कोशिशि कंदा आहियूं। जहिड़े ॿिए नमूने हूंदा आहियूं, पंहिंजूं ॻाल्हियूं करे पंहिंजो पाण खे ॿिए नमूने कंदा। ऐं टियों हूंदो आहे वरी जेको हक़ीक़त में हूंदा अंदर में, ऐं हो टिनी ॻाल्हियुनि खे सम्झंदो आहे। कहिड़े रूप ऐं रंग में आयो आहे, कहिड़े तरीक़े सां आयो आहे, कहिड़े मक़सद सां आयो आहे, ऐं अंदरि नियत कहिड़ी अथसि, सोच छा अथसि, उहो टिनी खे सुञाणी। तंहिंजे करे उहो डील में टिनी सां कंदो आहे, हिकु सां कोन्हे कंदो। असांखे लॻंदो आहे शायदि हिकु सां करे थो, पर उहो टिनि नमूने में डील कंदो आहे, हिक में कोन्हे कंदो। भई ज़रूरी कोन्हे जहिड़ो असां आयासीं उहो ओड़ो असां सां हले।
ईअं बि ज़रूरी कोन्हे जहिड़ो असां पाण खे ॾेखारियोसीं जहिड़ो ॿुधायोसीं बसि उन ते अखियूं ॿुधी अमल करे छॾे हरू भरू ईअं बि उनखे न सम्झूं एॾो को बेवकूफ़ आहे एॾो कोन्हे असां घणो सियाणो आहे। ऐं टियों उहो असांजी नियत खे बि सुञाणींदा जो मक़सदु छा आहे अॻिते जो नतीजो छा निकिरे थो। तंहिंजे करे टिनी खे गॾु खणी करे पोइ हलंदो आहे ऐं टिनी सां उहो असांखे संवारण जी कोशिशि कंदो आहे सुधारण जी कोशिशि कंदो आहे। इन करे जंहिं रूप में बि वञूं उहो असांखे उन रूप मां कढी करे वरी सही राह ते आणाइण जी कोशिशि कंदो। उनखे चऊं हेठियूं मथियूं ॻाल्हियूं करे भई हीअं थिए हीअं करो हीअं करे ईअं ज़रूरी कोन्हे जीअं असां चयोसीं बसि ईअं करे छॾे ॿुधंदो सभु कुझु कंदो पंहिंजी मर्ज़ी सां जेको बि आहे। ऐं का चीज़ असांखे चङी लॻे पर उनखे पतो हुजे अॻिते जे लाइ चङी कोन थींदी त कोन कंदो। अंदर में जेके बि नेगेटिविटीज़ आहिनि सभु कढी करे ॿाहिरि करे छॾींदो आहे सभु साफ़ करे छॾींदो आहे। इन करे असां कंहिं बि एंगल सां ॾिसंदासीं असां सतगुरु शरण में वेंदासीं हक़ीक़त में जेतिरियूं असांखे अंदर में ॻाल्हियूं हूंदियूं नी एतिरो असां ॻाल्हाए न सघंदा। जेको असांजो अंदर भरियल हूंदो आहे उनजो असां 2% बि मुश्किल सां ॻाल्हाए सघंदा। जेको असां चाहींदा आहियूं हे चऊं हे ॿुधायूं हे पंहिंजो कुझु करूं उहो असां चई न सघंदा आहियूं जेतिरो कुझु असांजे अंदर में हूंदो आहे। वरी जेतिरो कुझु असां चई सघंदा आहियूं चवंदा आहियूं भई हे कुझु चऊं वरी ओतिरा असांखे लफ़्ज़ कोन मिलंदा भई छा ॻाल्हायूं। जेको असां चवण में चाहींदा आहियूं उन जा बि लफ़्ज़ असांखे 2% मुश्किल सां मिलंदा आहिनि। पोइ असांखे लफ़्ज़ ई न मिलंदा ॻाल्हि न मिलंदी असां पंहिंजो एक्सप्रेस कयूं कीअं असां पंहिंजो पाण खे लफ़्ज़ असांखे न मिलंदा असां चऊं कीअं असां बिल्कुलु हिकिड़ो लफ़्ज़ ई न हूंदा आहिनि पोइ चुप करे बीह रहंदो भई छा चऊं लफ़्ज़ ई नथा अचे कहिड़ो ॻाल्हायूं छा चऊं। असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं उन 2% मां सिर्फ़ु लफ़्ज़ जेके नी असांखे 2% मिलंदा आहिनि त बाक़ी माना असांजो अंदर केतिरो हूंदो ऐं असां चयो छा हूंदोसीं। ऐं कॾहिं कॾहिं कुझु बि एतिरो भरियल हुजण जे बावजूदि सभु कुझु ॿुधी वठे सम्झी वठे वरी सॼो ख़ाली करे छॾे ऐं वरी सॼो उहो पॉज़िटिविटी सां पंहिंजो पाण सां मिलाए पंहिंजो पाण जहिड़ो करे छॾे त हूंदी केतिरो तंहिंजे करे असां जॾहिं उन सच साईं जे रहमत खे ॾिसंदा आहियूं उन सतगुरू जे शरण में वेंदा आहियूं पोइ इन करे पोइ उनजे लाइ सिर्फ़ु चवंदा आहियूं भई माना हिकु नज़र सां उन सभु कुझु पढ़ी वरितो ऐं वरी सभु कुझु पढ़ी करे उनजो तदारुक बि करे छॾियो सभु करे छॾियो त केॾे वॾे कमाल जी चीज़ आहे केतिरो कुझु आहे।